दोस्तों अज मोहम्मद उर्स चांडे जो एल्बम है 24 थर प्रोडक्शन ही 2004 जो फर्स्ट एल्बम है। तमाम दोस्तन के बुधायूं तो इन में उर्स चांडे या फोटू दिसो था हेठ नंढा वॾा। इन में उर्स चांडे तमाम घणो बीमार हो पर इन दौरान भी यो एल्बम कयो है। उन एल्बम जो टाइटल कई खूबसूरत कलाम पंहिंजो मूंखे खुदा ॾिनी या ज़िंदगी उनजो छो न मज़ो वठां छो न दोस्तन के ॿुधायां। कुछ दोस्तन जा कमेंट्स आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं शामिल कयूं। पहिरीं कमेंट्स आहे दोस्त फारूक अहमद इंडिया खां हैदर जो 65 ठीकु आहे अदा इंशाल्लाह सुभाणे उहो ईंदो। सिंधी सॉन्ग वारे लिखियो आहे ज़बरदस्त प्यारा उर्स चांडे जो थर कंपनी में 33 नंबर ठीकु आहे इंशाल्लाह उहो वरी परीं रखंदासीं। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं जेके भी दोस्त कमेंट्स कंदा उन्हनि जी कमेंट्स शामिल कंदासीं। दोस्तों जेकॾहिं कंहिं ॿिए फ़नकार जी फरमाइश करणु चाहियो तो कमेंट्स करे सघो था। तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन एल्बम में हिन वीडियोनि में को भी कलाम शामिल ना है, कोई भी गीत शामिल ना है, सिर्फ़ तव्हांखे कलाम ॿुधाईंदासीं, शाइर जा नाला ॿुधाईंदासीं। काफ़ी दोस्तनि इहो कमु पसंदि कयो आहे। पूरे यूट्यूब ते ना आहे, हर को नए दौर में तो हले हर कोई ईअं सम्झो त हिन मां कुझु हासिल करणु चाहे थो यूट्यूब मां, उहो कंहिं तरीक़े सां हले थो पियो। हाणे तव्हां दोस्त जेके मुंहिंजी वीडियो ॾिसो था त हाणे हिन दौर में कंहिं बि गाने रखण जो को बि माना फ़ाइदो कोन आहे, ठीकु आहे न। उहो इन करे जो हाणे हर कंपनी वारे पंहिंजो चैनल खोले छॾियो आहे। जेके पुराणा नंबर आहिनि हिननि जा फ़नकारनि जा उहे सभु अपडेट थींदा था अचनि। पोइ हाणे तव्हांजो असांजो रखण जो को बि फ़ाइदो न आहे, अॻिते हली कॉपीराइट थींदा, इहे रील्स कंटेंट चैनल फ़ाइदो कोन आहे कंहिं बि कम में। सो कमु उहो कयो जेको तव्हांखे कमु अचे उन मां तव्हांखे कुझु बेनिफिट मिले। हिन दौर में कमाइणु ॾुखियो आहे पर पंहिंजी महिनत कयो कि अहिड़ा वीडियो ठाहियो जेके तव्हांखे पक हुजे त हिन में को शक न आहे। घणियूं ॻाल्हियूं थियूं त एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायां त हिन में 10 गीत आहिनि 10 ई तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि हिन में, ठीकु आहे दोस्तों। त हलूं था पहिरें कलाम ते। त पहिरियों कलाम आहे मुंहिंजे जानी खे चओ इहो ख़ादिम साहब जो कलाम आहे। उन खां पोइ ॿियो कलाम आहे अली शेर शेख जो हो दिल टोड़े वियो आहे दिल बर। उन खां पोइ आहे कलाम जा बोल त निभागो छॾे वियो जोड़ टोड़े वियो ॻाढ़े वॻे सां हुयो। उन खां पोइ ॿियो कलाम आहे रोज़ मरण खां आया मूं ॾे ज़मा ख़ास केली शाइरी आहे। ज़मा ख़ास केली जो नालो ई काफ़ी आहे, ज़बरदस्त शाइर आहे। उन खां पोइ आहे उस्मान अली जो कलाम आहे मुंहिंजे भाकुर में रोई पवंदो है। उन खां पोइ ॿियो कलाम अथसि बलोची कलाम आहे लियाकत जमाली जो। उन खां पोइ आहे ईसा बलोच जो कलाम आहे जानी जो बांह ते नालो लिखारायो आहे। उन खां पोइ ॿियो कलाम आहे मुराद अली जो कलाम आहे कुझु सूर कुझु सदमा। उन खां पोइ आहे सूमर मकराणी जो कलाम आहे मूंखे खुदा ॾिनी आहे न ही अनवर चांडे जो गीत आहे मूंखे खुदा ॾिनी आहे ज़िंदगी ऐं छो न नाज़ कयां। उन खां पोइ आहे सबाझरे जो कलाम आहे ॻोल्हे ॻोल्हे सूर अची मूंखे ॾे। दोस्तों एल्बम पूरो थी वियो आहे जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। हीउ कमु उन्हनि लाइ रखियो आहे त जेके दोस्त यूट्यूब ते गाना वग़ैरह ॻोल्हींदा आहिनि उन्हनि जे लाइ। 4 मिनट जो वीडियो आहे, ॾिसी करे पंहिंजी इल्मु हासिलु करे सघनि था।